मटियारी में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे जिले सदर हुसैन बख्श मेमण, जनरल सेक्रेटरी अवैस गुल मेमण, सीनियर नायब सदर मुमताज खुदा डिनो मेमण, सैयद दिलशेर शाह, शोएब काका, इस्माइल ऐं ॿियनि जी अॻवानी में पाक फौज ऐं तहफ़ुज़ ख़तम नबूअत जी रैली जुगनू CNG मटियारी का प्रेस क्लब पहुती, जिथे अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सोणे नबी जी शान में गुस्ताखी हरगिज़ क़बूल न कबी। फ्रांस जे सदर ऐं हिन जे हामियुनि ते लानत विझूं था ऐं नून लीग अॻवान अयाज सादिक जेका पाक फौज जे ख़िलाफ़ बकवास करे इंडिया ऐं पाकिस्तान दुश्मनी जो सबूत ॾिनो आहे, हिन जी मज़म्मत कयूं था। अयाज सादिक खे फौरन गिरफ़्तार करे पाकिस्तान जो गद्दार करार ॾेई सज़ा ॾिनी वञे। जंहिंखां पोइ रैली PTI रीजन जी रैली में शिरकत लाइ हैदराबाद रवाना थी, जंहिं जी अॻवानी सदर PTI हैदराबाद रीजन सदाकत जतोई ऐं जनरल सेक्रेटरी जुल्फ़कार शाह ऐं महफूज़ अरसानी जी अॻवानी में अरसानी हाउस का निकतल रैली हैदराबाद प्रेस क्लब पहुंची इख्तिताम पजीर थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।